ब्रेकिंग न्यूज़ है। घोटकी में अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी जी सोनारा बाज़ार में 30 लख रुपयनि जा सोना ज़ेवर फुर करण वारे वाक़े ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। अल्लाह वसायो घोटो राजकुमार ऐं चंदर लाल जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां धरणो जारी आहे। 3 ॾींहंनि अंदरि चोरी वापसि न थी त शटर बंदि हड़ताल कई वेंदी। राजकुमार जो इहो चवणु आहे। अॻवाण चवनि था SSP पहुची वाइदो कयो त फुर थियल सोन वापसि कराए वेंदो। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। घोटकी मां जिते सोनारा बाज़ार में 30 लख रुपयनि जा सोना ज़ेवर फुर वारे वाक़े ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। अल्लाह वसायो घोटो राजकुमार ऐं चंदर लाल जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां धरणो जारी आहे। घोटकी जी सोनारा बाज़ार में 30 लख रुपयनि जा सोना ज़ेवर फुर करण वारे वाक़े ख़िलाफ़ धरणो लगायो वियो आहे। अल्लाह वसायो घोटो राजकुमार ऐं चंदर लाल जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां धरणो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, घोटकी शहर में 8 ॾींहं अॻु जेको आहे सराफा बाज़ार में जेके हथियारबंद तिजोरी खणी करे 30 लख रुपए जेको सोना ज़ेवर पियल आहे उहो फुर करे फरार थी विया। अॼु जेका आहे घोटकी जे शहरी इताद जे अॻवान रहित अलावत घोटो शंकर राजकुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में जेका सराफा बाज़ार जेका बंदि करे प्रेस क्लब वारा जेका दुकान धरणो हंयो आहे। निकटल वक़्त में उन्होंने धरणो हंयो आहे जिते जेको आहे उन्होंने इहो बि चवणु जेका 30 लख रुपए जेका 3 ॾिठे जो सुबुह जो सवेल जेका फुर थी आहे पुलिस अञा ताईं जेको कख वञी बीरो न थियो आहे। उन्हनि जेको इहो शहरी इताद दुकानदार इहो बि चवणो जेका हिते घोटकी में चोरियूं फुर धारा जेके उनजो वारदात वधी वञी, पर पुलिस जेका अॻोर निंड में सुतल आहे हुननि निकरण वक़्त में 3 कलाक ते जेको धरणो हुयो जाए पास जेको SHO घोटकी गुलाम अब्बास सुंदरानी हिते पहुतो ॻाल्हाइण लाइ। उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं जाए पास जेको शहरी इताद सराफा बाज़ार SHO घोटकी खे चयो त जेके 3 ॾींहनि अंदरि जेका असांजी जेका फुर थियल जेका चोरी वापसि न कराई वेंदी त जेका आहे असां जेको घोटकी शहर में शटर बंदो छॾे ॾींदासीं। SHO घोटकी वारे खे ख़ातिरी कराई त जेको आहे 3 ॾींहनि में अंदरि इंशाअल्लाह जेका चोरी वापसि करेंदी ऐं जेका जवाबदार गिरफ़्तार कंदा। मां इहो बि ॿुधाईंदो वञा त चोरी थियण पोइ जेका 3 लख खां फुर थी चाहे पाण SSP घोटकी असर मुगल बि पहुतो उन दुकान में ॻाल्हियूं कयूं उन वाइदो कयो त 3 ॾींहनि अंदरि जेका चोरी वापसि करेंदी, पर जेको उन ते अमल न थियो। ठीक है, मेहरबानी मुश्ताक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।